और सुनो नाज़रीन, प्रोग्राम जवाब खपे सां गॾु मां आहियां इम्तियाज़ मीर। सियासी इख़्तिलाफ़ात हाणे ज़ाती दुश्मनी में तब्दील थी विया आहिनि। जीअं त राना सनावला चयो त हमें से कोई एक बचेगा, इमरान ख़ान बि चयो त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त ॿई बचूं, पर राना सनावला कोन बचंदो। ऐं इलेक्शन जे मथां सियासी इख़्तिलाफ़ात, आइनी, अदालती तमामु घणा इख़्तिलाफ़ात आहिनि। इन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। मूंखे टेलीफोन ते जॉइन कयो आहे मारूफ़ क़ानूनदान आहिनि मोहतरम जनाब ज़ैने सुमरो साहब मूं सां गॾु आहिनि। साईं, तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। थैंक यू मिस्टर। इलेक्शन ते पंजाब जा इलेक्शन जीअं त मुलतवी थिया आहिनि, इलेक्शन कमीशन कया आहिनि, तव्हांखे हिकिड़े त सियासी अदम इस्तेहकाम जी तरफ़ असां वञूं था, ऐं सियासी अदम इस्तेहकाम आहे बि सही। छा चवंदो एडवोकेट साहब? ॾिसो मीर साहब, ॻाल्हि इहा आहे कि तव्हांखे यादि हूंदो जॾहिं सुप्रीम कोर्ट आर्टिकल 63A ते फ़ैसिलो ॾिनो हुयो कि जेके डिफेक्टेड मेंबर आहिनि पंजाब असेंबली में, 5 मेंबर हुआ PTI जा, उन्हनि जो वोट काउंट न थींदो। तॾहिं त कानून में क्लियरली लिखियल आहे आर्टिकल 63A में कि उन्हनि जो वोट काउंट थींदो। लेकिन सुप्रीम कोर्ट इहो फ़ैसिलो कयो कि कानून जी रूह इहो चए थी कि इहो वोट काउंट न थियणु खपे। प्रोप्राइटरी फेयरनेस इहो डिमांड करे थी कि अहिड़ा वोट काउंट न थियणु खपनि, बल्कि आर्टिकल क्लियरली चए थो काउंट थींदो। इन ते का ॿी राय हर कानून जे तबिके में न आहे ऐं सभु हिन ते बिल्कुलु मुतफ़क़ आहिनि। लेकिन सुप्रीम कोर्ट पोइ बि फ़ैसिलो कयो कानून जी रूह जे नतीजे में। हाणे जॾहिं कानून चए थो क्लियरली कि इलेक्शन थींदा 90 डेज़ में, हिन में का ॿी राय न आहे। लेकिन कानून जी रूह इहा चए थी कि फ्री एंड फेयर एंड इम्पार्शियल इलेक्शन थियणु खपनि। त सुप्रीम कोर्ट हमेशा लेटर ऐं स्प्रेड जे दरमियान स्विंग करे थी ऐं अफ़सोस सां इहो नज़र अचे थो त सुप्रीम कोर्ट बाय हुक और बाय क्रूक एंड बाय एनी मीन्स इहो मेक श्योर करे थी कि कंहिं न कंहिं तरीक़े सां, अफ़सोस सां चवां थो कि इमरान ख़ान जे हक़ में कुझु न कुझु डिसीजन अचे। जीअं तव्हां ॾिठो कि हिन जेको अॼु जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस जमाल मंदोखिल जो इख़्तिलाफ़ी नोट आयो आहे, उन नोट में इहो पहिरियों दफ़ो न आयो आहे। इन खां पहिरियों जस्टिस काज़ी फ़ैज़ साहब ऐं काफ़ी जजनि जा नोट्स अची चुकिया आहिनि कि जॾहिं बेंच हिकिड़ी ठही वई आहे 7 मेंबर जी, उन्हनि मां 2 जज इहो चवनि था कि इहे पिटिशन इलेक्शन जे पोस्टपोनमेंट वारो जेको सो मोटो नोटिस हुयो, इहे प्रोसीडिंग्स ड्रॉप थियणु खपनि ऐं इहो उन्हनि पिटिशन्स डिसमिस कयूं। त चीफ जस्टिस वक़्तु कोई कानूनी इख्तियार न हुयो कि हूअ बेंच रीफॉर्म करे। हा, इहो थी थो सघे उहे 2 जजिस पोइ न वेहनि बेंच ते, लेकिन उन्हनि जो जेका रूलिंग आहे उहो काउंट थींदी एज़ अ 7 मेंबर बेंच। लेकिन चीफ जस्टिस छो त ॾिठो फौरन कि अगरि इहे 2 जजिस मुंहिंजे ख़िलाफ़ रूल करनि था ऐं बाक़ी रिमेनिंग 5 जजिस में 2 जजिस अहिड़ा आहिनि जेके असांजा लाइक माइंडेड जजिस न आहिनि, चीफ जस्टिस फौरन उहा बेंच रिकॉन्स्टिट्यूट कई ऐं 5 मेंबर जी बेंच ठाहे छॾी। जंहिंमें अॼु ॿियनि जजिस चई छॾियो कि सुप्रीम कोर्ट सो मोटो नथी वठी सघे। त सेलेक्टिव रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ बेंचेस सां हर वक़्तु इहो ॾिठो कि लाइक माइंडेड जजिस जस्टिस एजाज़ुल हसन, जस्टिस मुनीब अख्तर ऐं 1-2 ॿिया जजिस सभु चीफ जस्टिस सां वेही सभु फ़ैसिला इन्हनि खे ई करणा आहिनि। पोइ तव्हां चई छॾियो कि सुप्रीम कोर्ट जे ॿियनि जजिस जो कोई इख्तियार न आहे। ऐं इहो सुप्रीम कोर्ट हमेशह पब्लिक कॉन्फिडेंस इंजॉय कंदी आहे, पब्लिक ट्रस्ट इंजॉय कंदी आहे, उन ते ई स्ट्राइक कंदी आहे, थ्राइव कंदी आहे। सुप्रीम कोर्ट में अगर पब्लिक ट्रस्ट खत्म थी वञे तो सुप्रीम कोर्ट न रहंदी आहे। फॉर एग्जाम्पल असां ॾिसूं था कि सुप्रीम कोर्ट में जॾहिं असां एज़ वकील कोई कंहिं पब्लिक या गवर्नमेंट जे इदारे तरफ़ां या कंहिं प्राइवेट माण्हू तरफ़ां वेंदा आहियूं ऐं इहो आर्ग्यू कंदा आहियूं कि गवर्नमेंट खे डिस्क्रेशन आहे कि हे फ़ैसिलो कंहिं बि शइ ते करे सघे, त सुप्रीम कोर्ट मां असांखे जवाबु मिलंदो आहे कि उहो डिस्क्रेशन स्ट्रक्चर्ड हुजे, उहो डिस्क्रेशन जेको आहे एज पर लॉ हुजे, हुनजी रीज़निंग हुजनि, उहो ट्रांसपेरेंट हुजे। त जॾहिं सुप्रीम कोर्ट जी चीफ जस्टिस जो पंहिंजो जॾहिं डिस्क्रेशन जी ॻाल्हि अचे थी, जंहिंमें हो पंहिंजे सिर्फ़ 1 मैन शो जे तहत बेंचिस ठाहिनि था, ड्राइनि था ऐं केसिस एलोकेट करनि था, उहो डिस्क्रेशन छो नथो स्ट्रक्चर थिए, उहो डिस्क्रेशन छो नथो एज पर लॉ एक्सरसाइज थिए। त इलाही अफ़सोसनाक सूरत हाल आहे। पॉलिटिकल पार्टीज़ में हमेशा डिसएग्रीमेंट हूंदो आहे ऐं डेमोक्रेसीज़ में हमेशा डिसएग्रीमेंट हूंदो आहे, या ब्यूटी आहे डेमोक्रेसी जी। ऐं इन जो इहो मतिलबु न आहे कि
मेजॉरिटी रूल हुजे हमेशा, सभिनि पार्टी से गॾु खणी हलबो। ये पॉलिटिकल सेगमेंट्स जेके आहिनि सोसाइटी जा, पॉलिटिकल पार्टीज इनके डेमोक्रेटिक वे में पाण में वेही सभु कुझु डिसाइड कंदियूं आहिनि। अगरि कोई हिकिड़ो माण्हू इहो चए कि एब्सोल्यूटिज्म ते बिलीव करे थो कि मां जेको चवां थो उहो सही आहे, त उहो एक्सट्रीमिस्ट, जेको मुंहिंजी नज़र में त एक्सट्रीमिस्ट आहिनि। ऐं सुप्रीम कोर्ट अगरि इन्हनि मामलनि जे विच में ईंदी त पोइ हर तरीक़े जो सवाल उन्हनि जे मथां उथंदो। ऐं हिन वक़्तु जेको अफ़सोस सां कोई बि इंस्टीट्यूशन अहिड़ो नाहे रहियो जिते कंहिंखे ट्रस्ट हुजे, हिन अवाम खे ट्रस्ट हुजे। सुप्रीम कोर्ट वटि हिकिड़ो मौक़ो हुयो कि जॉइंट फोर्स सां फुल कोर्ट जी हिकिड़ी बेंच ठाहे करे कोई बि फ़ैसिलो इन्फोर्स करनि तो कराए सघनि था। मुंहिंजी नाक़िस राय में अगरि फुल कोर्ट है हा तॾहिं बि फ़ैसिलो इहो ई अचे हा 90 डेज़ इलेक्शन जो, इहो ई फ़ैसिलो। लेकिन तॾहिं तव्हां इहो ॾिसो केतिरी फोर्स हुजे हा उन फ़ैसिले में, उन फ़ैसिले सां केतिरी इंटेग्रिटी ऐं लेजिटिमेसी अटैच्ड हुजे हा। लेकिन चीफ जस्टिस हर वक़्तु अवॉइड कंदो रहियो कि अहिड़ी का बेंच ठाहियूं। उहो असांखे सम्झ में नथो अचे, इहा ॻाल्हि सफ़ा नॉक्शियस ऐं स्ट्रेंज आहे कि जजिस छो था हिक ॿिए सां डिस्क्रिमिनेट करनि। उन्हनि जा पंहिंजा डिफरेंसिस एतिरा उभरी करे ॿाहिरि अची चुकिया आहिनि। ऐं अफ़सोस सां मां इहो सम्झां थो कि चीफ जस्टिस साहब हिन वक़्तु बिल्कुलु शर्म मथे खां लाहे करे बरहना थी साम्हूं अचण जो फ़ैसिलो कयो आहे कि असां त ईअं ई कंदासीं फ़ैसिला, असां टस खां मस न थींदासीं। भले असांजे जजिस जे ख़िलाफ़ ऑडियो लीक्स अचनि, भले असांजे जजिस जे ख़िलाफ़ मिस एप्रोप्रिएशन जा एलिगेशंस लॻनि, पर मां न ॿुधंदमि, मुंहिंजे कन ते जूं बि न रहींदी। इहा हिकिड़ी सैड स्टेट ऑफ अफेयर्स आहे अला मालिक हिन मुल्क जो। ज़ैन साहब, अॼु जीअं त चीफ जस्टिस उमर अता बंदियाल साहब इहा बि ॻाल्हि कई, बंदियाल साहब चयो त पंहिंजो जेको आहे जेतिरे ताईं फ़रीक़ेन राज़ी न थींदा त असां हवा में फ़ैसिलो नथा करे सघूं। छा चवंदव, मतिलबु इहो छा इशारो हुयो उनजो? त मतिलबु इलेक्शन जेको आहे इलेक्शन कमीशन खे कराइणी आहे, सूरत हाल बहितर न आहे। जीअं तव्हां पाण चयो त फ्री एंड फेयर इलेक्शन हुजनि, हिन वक़्तु माहौल न आहे इलेक्शन खे। उन सवाल बि कयो जॾहिं त वकील सां त जेकॾहिं इलेक्शन खे अॻिते खणी वञे थो कुझु ॾींहंनि में, इन में छा छा ग़लति आहे, छा चवंदो? मीर साहब, तव्हांखे यादि हुजे जॾहिं 1 मार्च ते इहो फ़ैसिलो आयो त तव्हां मूंखे पंहिंजे प्रोग्राम में खयो। मां इहो तव्हांखे उन टाइम बि ॻाल्हि थी हली चई कि कोर्ट जे हथ में कुझु बि न आहे हिन वक़्तु, छो त कोर्ट पंहिंजी अथॉरिटी एक्सरसाइज कंदी आहे गवर्नमेंट जे बेस ते, गवर्नमेंट जे बिहाफ ते, गवर्नमेंट जी सपोर्ट ते। अगरि सुभाणे गवर्नमेंट चए थी कि असां वटि मीन्स न आहिनि फाइनेंशियल एंड अदरवाइज, ऐं हिन वक़्तु हालात न आहिनि इलेक्शन कराइण जा, त सुप्रीम कोर्ट लाइ ॾाढो ॾुखियो थी वेंदो इहो फ़ैसिलो इम्प्लीमेंट कराइण। ऐं उहो ई थियो, गवर्नमेंट ऐं ECP इहो ई डिसाइड, गवर्नमेंट रिफ्यूज़ कयो कंहिं बि सपोर्ट ॾियण खां। ECP इहो ई डिसाइड कयो कि इन माहौल में फ्री एंड फेयर इलेक्शन नथी थी सघे। हिन वक़्तु सुप्रीम कोर्ट जे अॻियां हुकूमत उन्हनि जे ख़िलाफ़ बीठी आहे, ECP उन्हनि जे ख़िलाफ़ बीठी आहे, हुकूमत जी हर मिनिस्ट्री उन्हनि जे ख़िलाफ़ बीठी आहे। कोई एडमिनिस्ट्रेटिव फाइनेंशियल सपोर्ट ॾियण लाइ तयारु न आहे त सुप्रीम कोर्ट कीअं फ़ैसिलो इम्प्लीमेंट कराईंदी। ऐं इहे जेके अॼु सुप्रीम कोर्ट सवाल खया आहिनि, उन सवाल खां पोइ तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं PTI ऐं ॿियनि PTI जी पार्टीज़ जी जेकी प्रेस कॉन्फ्रेंस हुई, उन में उन्हनि जी बेचैनी नज़र अचे पई कि चीफ जस्टिस साहब इहे ॻाल्हियूं कीअं कयूं आहिनि कि असांखे सभिनि खे गॾु वठी हलणो पवंदो ऐं ॾिसणो पवंदो कि हिननि हालात में पॉसिबल आहे बि या न आहे। ऐं लास्ट टाइम जॾहिं प्रोसीडिंग सुप्रीम कोर्ट जे अॻियां हलियूं हुयूं 90 डेज़ जो जेको मामिलो हुयो, उन में मां इहो ई ॿुधायो हुउमि त गवर्नमेंट हिकु दफ़ो बि इहो रेज़ न कयो इशू सुप्रीम कोर्ट जे अॻियां कि असां वटि कैपेसिटी न आहे हिन वक़्तु इलेक्शन रन कराइण जी। ऐं मां इहो चयो हुयुमि कि इहो कार्ड गवर्नमेंट पंहिंजे चेस्ट सां हणी वेठी आहे, इहो कार्ड गवर्नमेंट बाद में शो कंदी। ऐं वाकई हूअं ई थियो कि हाणे गवर्नमेंट जॾहिं इहो कार्ड शो कयो आहे ऐं सुप्रीम कोर्ट जे अॻियां इहो सवाल वियो आहे त जजिस अॼु कुझु अहिड़ा सवाल खयां इंक्लूडिंग चीफ जस्टिस साहब जंहिंसां कोर्ट जी फ्लेक्सिबिलिटी नज़र आई आहे। ऐं कोर्ट जे मत इन जी वजह इहा बि थी सघे जेको हिकिड़ो कंसिस्टेंट प्रेशर मरियम नवाज़ साहिबा जी तरफ़ां क्रिएट थियो आहे कोर्ट तरफ़ां, ऐं उहो वजह बि आहे जेको उन्हनि जो कॉन्डक्ट आहे उहो मतिलबु बिल्कुलु समझ खां ॿाहिरि आहे। इन प्रेशर जी वजह सां मां इहो सम्झां थो सुप्रीम कोर्ट इन्ही ॻाल्हि ते स्टैंड कंदी ऐं कोशिशि कंदी कि गवर्नमेंट खे राज़ी कयूं, न त इहे इलेक्शन 3 अप्रैल ताईं थींदा नज़र नथा अचनि। वॾी महिरबानी ज़ैन सूमरो कानूनदान सां गॾु जो पॉइंट ऑफ व्यू तव्हां ब्रेक जो टाइम थियो, ब्रेक खां ॿुधायो।